पीर अली मोहम्मद राशिदी साहब जे किताब उहे ॾींहं उहे शींहं में ॿिनि अनोखनि उस्तादनि जो खाको लिखियलु आहे। अचो त अॼु उहो था पढ़ूं। याजूज ऐं माजूज। सिंधीअ जा ॿ मास्तर हुआ। जुबली क्वार्टर में हिकु सिंधी स्कूल में सिंधी ऐं हिसाब पढ़ाईंदा हुआ। हिक जो नालो क़ासिम हो, ॿिए जो नालो यादि कोन अथमि। पढ़ाई में वॾो नालो पैदा कयो हुआ, पर स्कूल खां ॿाहिरि पागलपणे जा कम कंदा रहंदा हुआ। ॿिलियुनि सां दोस्ती हुअनि। सारी पघार उन्हनि खे छीछड़नि खाराइण में ख़र्च करे छॾींदा हुआ। ॿिलियुनि पंहिंजनि मौसननि खे सुञाणे छॾियो हो। घिटियुनि में घुमंदा हुआ त अॻ में पाण पुठियां ॿिलियूं मियाऊं मियाऊं कंदियूं हलंदियूं हुयूं। मूं खाइनि पुछियो त पंहिंजी कमाई ॿिलियुनि ते छो पिया ज़ाया करियो। चयाऊं, ॿिलियूं पंहिंजनि दोस्तनि ऐं मौसननि खे सुञाणनि थियूं। उन लिहाज़ सां हू इंसान ज़ात खां अफ़ज़ल थियनि थियूं। इंसान छीछड़ा त छॾियो, पर मांस ऐं मीजाले हज़म करण खां पोइ बि संदसि मौसन ते को वक़्तु पियो त अखियूं फेराए ॿिए पासे मुंहुं करे छॾींदो। दुनिया जहान जे हर मसइले जे बारे में माण्हुनि जी रहबरी करणु पंहिंजो फ़र्ज़ सम्झंदा हुआ। उन करे हर तरफ़ तारनि ऐं ख़तनि जी धुम लायो वेठा हूंदा हुआ। 1937 ईस्वीअ धारे हिटलर जंग जा साबाहा कया त तार मोकिलियाऊंसि त यूरोप में रत वहाइण बदिरां हिंदुस्तान में अची अंग्रेज़ सां जंग कर, न त शिकस्त खाईंदे। उहा तार सेंसर थी CID मास्तरनि खे केतिरा ॾींहं गहलींदी वधी। आख़िर में अंग्रेज़नि फ़ैसिलो कयो त ही मास्तर पागल आहिनि, मथो ख़राब अथनि, नियत बुछड़ी कान अथनि, गदार या अमन टोड़ कोन आहिनि, पंहिंजी पढ़ाईअ जे कम में बेमिसाल आहिनि। तंहिं करे उन्हनि जी चरियाईअ करे ख़ल्क़ खे उन्हनि जी पढ़ाईअ मां फ़ाइदे वठण खां महरूम रखणु मुनासिब न थींदो। मास्तर छिक छॿेड़ खां छुटा। अलाह वरी ॿिलियुनि जी ॿुधी। हिकु पुराणे दोस्त संदन बारे में हेठियो किसो ॿुधायो। जे हिक भेरे हुननि बर्तानिया जे शाही घराणे सां बि हथ ॻंढिया हुआ। हिकु शहज़ादी एहतरामन नालो नथो ॾियां जी मंगणीअ जा हावाणा हलिया ऐं अख़बारनि में संदन फोटा छपिया त वॾे मास्तर साहब जी दिलि हिरखण लॻी। हिकदमि शहज़ादीअ जे वालिद ॾांहुं अर्जेंट तार मोकिलियाऊं त धीअ जो संग मूंखे ॾे। मुंहिंजूं इल्मी लियाक़तूं हीअ आहिनि। सियासत में अहिड़ी पोज़ीशन आहे जो गांधी जी बि मुंहिंजे मशवरनि ते पियो हले। असांजी मिटी माइटी थी वञण खां पोइ हिंदुस्तान जो मसइलो बि हल थी वेंदो ऐं बर्तानिया इन मथे जे सूर खां छुटी पवंदी। लंडन मां तार जी रसीद अची पहुतुसि। मालात जे सेक्रेटरी आम दस्तूर मूजिबि छपियल कागज़ ते रसीद मोकिले ॾिनसि। रसीद जो मज़मून उहो हो जेको हर मुरासिले जे बारे में इस्तेमालु थींदो हो, यानी त अव्हांजो मुरासिलो मिलियो उन ते गौर थींदो। आउं सम्झां थो त उतां जे कंहिं क्लार्क बग़ैर तार जे मज़मून पढ़े उहो फॉर्म भरे मोकिलियो हो। बहरहाल मास्तर साहब खे रसीद मिलण खां पोइ घोट जे ज़िम्मेदारियुनि जो अहसासु थियणु लॻो। घणा ई मसइला उथी खड़ा थिया। मसलन मज़हबी मसइलो कीअं तइ थिए। पाण मुसलमान ऐं शहज़ादी ईसाई। शहज़ादीअ जे मुशर्रफ इस्लाम थियण जी मंज़िल निकाह खां अॻु ईंदी या पोइ। निकाह लंडन में थींदो या कराचीअ में। ॾेज ॾियण ऐं ॾाज ऐं पिड़े जा कहिड़ा दस्तूर हूंदा। मूं ते ॾाढा महिरबान हूंदा हुआ। राज़दारी जूं ॻाल्हियूं अक्सर मूं साण अचो कंदा हुआ। हिकु ॾींहुं घर लंघी आया। वॾो मास्तर अॻ में, पुठियां संदसि भाउ ऐं वॾे मास्तर जी ॻीचीअ में गुलनि जो हार। खिलंदा मुश्कंदा अची परगट थिया। नंढे भाउ मुर्की चयो त अदा साईंअ खे मुबारक ॾे। बर्तानिया जी फलाणी शहज़ादीअ सां संदसि शादी थी रही आहे। ईअं चवंदे लंडन मां आयल तार जी रसीद कढे ॾेखारियई। मूं मशवरो ॾिनुनि त मज़हबी ॻाल्हियुनि बाबति शहर जे काज़ी साहब सां सलाह कनि, पर उन खां अॻु ज़रूरी आहे त कमिश्नर साहब सां वञी मिलनि, छो त उहा लिख पढ़ ज़रूरु कमिश्नर साहब वटि आयल हूंदी। जेकॾहिं कमिश्नर सिफ़ारिश न कई त शायदि शादीअ में खलल पइजी वञे। तंहिं करे अॻुवाट कमिश्नर सां मिली खेसि उन रिश्ते जे फ़ाइदे खां आगाह करे पंहिंजे तरफ़ भिरमाए, जीअं मथे चङी रिपोर्ट मोकिले। साॻे वक़्तु उहा बि सलाह थी त जंहिं सूरत में बर्तानिया जा ख़ानदान कुतनि ऐं ॿिलियुनि जा शाइक़ ऐं शौक़ीन थियनि था, तंहिं सूरत में मास्तर साहब पंहिंजनि ॿिलियुनि जा फोटा कढराए कमिश्नर साहब खे वञी ॾियनि, ताकी उहे तस्वीरूं बि लिख पढ़ सां शामिल थी वञनि।
सिंध जो कमिश्नर उन ई ज़माने में गिब्सन साहब हो, जेको पाण ॾाढो चर्चाई ऐं चथरबाज़ हो। मास्तर साहिबान ॿिलियनि जा फोटा कढराए वञी वटसि पहुता। कमिश्नर साहब खे लंडन मां आयल तार जी रसीद ॾेखारे खेसि अर्ज़ु कयाऊं त हू उन रिश्ते जी सिफ़ारिश फरमाए। गिब्सन साहब खेनि सुञाणंदो हो, हिकदमि ॻाल्हि जे तह ताईं पहुची वियो। खेनि चयाईं त चङो थियो जो अॻुवाट मूं वटि आयो। उहा लिख पढ़ वाक़ई मूं वटि अची वियल आहे ऐं आउं रिपोर्ट मोकिलण खां अॻु इंक्वायरी पियो करियां, पर हिकु रुकावट शायदि पैदा थी। घोट जी उमिरि 50 खां मथे आहे ऐं कुंवार जी ॼमार मुश्किल सां 20 साल। उहो जोड़ शायदि मुश्किल सां ठहे। तंहिं करे गिब्सन साहब मास्तरनि अॻियां हिकु मुतबादिल तजवीज़ पेश कई। चए, जेकॾहिं शहज़ादीअ वारो कमु उमिरि जे फ़र्क़ु सबबु बणिजी न सघे त उन ई घराणे जी हिकु ॿी शहज़ादी अॼुकल्ह मूं वटि महिमान आहे। उहा तुंहिंजी हम उमिरि आहे, ॿिलियनि जी शौक़ीन आहे ऐं दौलत बि काफ़ी अथसि। जेकॾहिं उहा क़बूल करियो त कमु ठही सघे थो। ईअं चवंदे गिब्सन हिकु गोरी ॾोसी किथां सॾे ॾेखारियनि। ख़बर न आहे संदसि पंहिंजी ज़ाल हुई या कैफ़े ग्रांड रेस्टोरेंट जी मालिकियाणी या का ॿी महिमान। मास्तर साहब उन प्रोपोज़ल ते गौर करण लाइ मोहलत वठी अची मूं वटि पहुता। मूं चयनि तकड़ करणु मुनासिब न थींदी। जेकॾहिं नौजवान शहज़ादी मिली सघे त उन रोड़ खे रेढ़ण मां कहिड़ो फ़ाइदो। तकड़ कमु शैतान जो। थोरनि ॾींहंनि खां पोइ लंडन में शहज़ादीअ जी शादी थी वई ऐं मास्तर साहब जो उमीदनि जो सलो सुकी वियो। कराचीअ जो नंढो वॾो खेनि सुञाणंदो हो। सभिनि खे मालूम हो त जॾहिं बि को आइनी मसइलो हिंदुस्तान में या वज़ारतनि जे ॾहण ऐं ठहण जो मामिलो सिंध में खड़ो थींदो हो त मास्तर साहिबान हस्बे दस्तूर पंहिंजे मशवरनि खां तारनि ऐं ख़तनि जे वसीले हर वास्तेदार धुर खे मुस्तवीद कंदा रहंदा हुआ ऐं उन्हनि ख़तनि तारनि ऐं लिख पढ़नि जे नक़लनि सां हमेशह पंहिंजनि खीसनि खे ॾिठियूं वधंदा हुआ। सिंध जे वज़ीरनि सां मिलण ऐं संदनि रहबरी करण लाइ हमेशह कोशिश रहंदा हुआ। ऐं वज़ीर थियसि त मूंखे बि पंहिंजनि मुलाक़ातुनि सां नवाज़ण लॻा। हिकु दफ़ो दफ़्तर में संदनि मुलाक़ाती कार्ड पटे वालो खणी आयो। छपियल कार्ड ते संदनि तारीफ़ हिन तरह लिखियल हुई: नेम्स, मेकर्स ऑफ पाकिस्तान, मेकर्स ऑफ बंदे अली मिनिस्ट्री, पैट्रन्स ऑफ अल्लाह बख्श मिनिस्ट्री, enemies of Hitler, architects of India, Pakistan freedom, well-wishers of Jamshed Mehta President, Karachi Municipality, candidates for presidentship of Pakistan, controllers of Sindh ministries close to Royal House of Britain, kings of Khols and Koblenz. मूं संदुन तारीफ़ अॻ में ई ॿुधी हुई। कुर्सीअ तां उथी दर जे ॿाहिरां वञी संदनि इस्तक़बाल कयमि। अंदरि आणे पाण सां गॾु विहारियोमान। हाल अहवाल कयाऊं। असांजे वॾे वज़ीर मरहूम मग़फ़ूर पीरज़ादे साहब ते ॾाढो कावड़ियल हुआ जो हुन संदनि क़दुरु कोन सुञातो हो ऐं मुलाक़ात वक़्तु गर्मजोशी सां संदनि इस्तक़बाल कोन कयो हुआईं। फरमायाऊं, असां पीरज़ादे खे कढे तोखे वॾो वज़ीर करण आया आहियूं। मूं चयनि, उहो कीअं थी सघंदो? चयाऊं, ॻाल्हि सिधी लॻी पई आहे। जॾहिं पीर मौजूदु आहे त आज़ादनि जी कहिड़ी ज़रूरत रही आहे। मंतक पढ़ियो अथई? इहो मंतक जो मसइलो आहे। मूंखे बि चर्चो लॻो। मूं चयनि, असेंबलीअ मां पीरज़ादे साहब खे बेदख़ल कयो त ॻाल्हि ठहे। चयाऊं, तयारु आहियूं। असेंबलीअ जो इजलास थियण वारो हो। मूंखे चयाऊं त असां पाण वञी था असेंबली अंदरि पीरज़ादे साहब जी कुर्सीअ ते कब्ज़ो करियूं। ईअं चई मुंहिंजी ऑफिस मां उथी असेंबली हॉल में मेंबरनि जी अच वञ जे दौरान कंहिं तरह घिरी वञी वज़ीर आला वारी बेंच खे वालारे वेही रहिया। असां असेंबलीअ में दाख़िल थियासीं। वज़ीर आला पीरज़ादे साहब अॻ में ऐं आउं संदसि गॾु। असां ॿई हिक ई बेंच ते वेहंदा हुआसीं। पीरज़ादे साहब शगुफ़्ता तबियत जो इंसानु हो। हिननि मास्तरनि खे पंहिंजी बेंच ते वेठल ॾिसी खिली वेठो। मूंखे चयाईं, हीउ छा आहे? मूं वराणी ॾिनसि। हिननि जो क्लेम आहे त हीअ मेकर्स ऑफ पाकिस्तान यानी पाकिस्तान जा ठाहींदड़ आहिनि। ही जो चाहिनि सो करे सघनि था। अॻे पोइ उहे ई अचणा आहिनि। हिननि खे सियासी मुस्तक़बिल आहे, अव्हां ऐं असांखे कोन आहे। चङो थियो जो अॻ में ई अची पंहिंजूं जायूं वरितियूं अथनि ऐं उन करे अव्हां ऐं असांजे मथे जो सूरु लथो। अॻिते वधी पीरज़ादे साहब हिननि खे उथारण जी कोशिशि कई, पर हुननि कब्ज़े छॾण खां इनकार कयो। चयो, असां पाकिस्तान जा ठाहींदड़ आहियूं
तोखे असां अॼु डिसमिस करे सिंध जी वज़ारत आला जो पाण कब्ज़ो वरितो आहे। असेंबलीअ जी घंटी वॼणु शुरू थी। जॾहिं पीरज़ादे साहिब जी उहा आछ बि क़बूल न कयऊं त शाम जो संदसि ऑफिस में गॾिजी उन मसइले खे सुलझाइण लाइ पाण में गुफ़्तगू कजे त पीरज़ादे साहिब असेंबलीअ जे अमले खे हुकुम कयो त खेनि गेले ॿाहिरि कढनि। पटेवाला ऐं पुलिस वारा आया त उन्हनि सां विढ़ी पिया। आख़िर ज़ोरी छिके कढियाऊं। वेंदे वेंदे पीरज़ादे साहिब जे हक़ में कुझु ॾुखिया जुमिला इस्तेमालु कंदा विया ऐं हीउ दड़को बि ॾिनाऊंसि त असां हाणे था वञी बर्तानिया जी राणीअ खे तार में सिंध जी वज़ीर आला जे उन बेढंगाई ऐं ग़ैर आइनी रवेश जी रिपोर्ट मोकिलियूं। वज़ारत जो कमु थकाईंदड़ हूंदो हो। उन हलंदे कॾहिं कॾहिं अहिड़ा मज़ाक़िया वाक़िया थकावट खे घटाईंदा रहंदा। सारो वक़्तु कामोरनि जे कथाउनि ॿुधंदे माण्हूअ जो हाल बुरो थी वेंदो हो। मास्तरनि ते याजूज माजूज जो नालो कॾहिं पियो तंहिंजे बारे में सिर्फ़ु एतिरी ख़बर पइजी सघी त मास्तरनि साहिबनि जो उथणु वेहणु घणो करे गाॾी खाते वारे पाड़े में थींदो हो। जेकॾहिं का ॿिली बीमार थी पवंदी हुई या ट्रैफ़िक जे कंहिं हादसे में ज़ख़्मी त मास्तर बीमार ॿिलीअ खे गाॾी खाते जी मस्जिद में पूरे ॿाहिरां दरवाज़े खे कुंडो लॻाए हलिया वेंदा। मस्जिद जो इमाम साहिबु घणो वक़्तु घर में रहंदो हो ऐं फ़क़ति निमाज़ जे वक़्तु ई मस्जिद में तशरीफ़ फरमा थींदो हो। तंहिं करे हुननि मस्जिद खे महफ़ूज़ ऐं सांतीकी जाइ सम्झी उत ॿिलियुनि खे टिकाइण जो बंदोबस्तु कयो हो। इमाम साहिब खां पुछियो वियो त मस्जिद में बीमार ॿिलियूं छो था रखो? पाण फरमायूं इहे ॿिलियूं याजूज माजूज मस्जिद में छॾियो वञनि था। उन ॾींहं खां पोइ मास्तरनि ते याजूज माजूज जो नालो पइजी वियो। वला इल्म बिसवा।